प्रेज़ेंट अॼु असां डिस्कस कंदासीं प्रेज़ेंट ड्यूबस टेंस। प्रेज़ेंट ड्यूबिटेटिव टेंस या इन जो नालो ॿियो आहे। डेफिनेशन छा आहे? ए वर्ब विच एक्सप्रेस दैट सम वर्क्स टेक्स प्लेस इन ड्यूबिटेटिव कंडीशन। हिकु फेल ज़ाहिर करे त को बि कमु कंहिं शकी कंडीशन में आहे, शक में आहे, शक जे दायरे में आहे। इन प्रेज़ेंट टाइम दैट इज़ कॉल्ड प्रेज़ेंट ड्यूबस टेंस। हलंदड़ वक़्त में को बि कमु शकी में हुजे, शक में हुजे, उनखे प्रेज़ेंट टू बी ड्यूबस टेंस चइबो आहे। नोट दिस टेंस शोज़ इन कंफर्मेशन ऑफ एन एक्शन। इहो का बि मुकमल थियण जी का बि शइ न ॾींदो आहे, सिर्फ़ु शक जे दायरो ज़ाहिर कंदो आहे, शक में ॻाल्हि कंदो आहे। इन जा हेल्पिंग वर्ब आहिनि मे बी आर माइट बी आर द हेल्पिंग वर्ब्स। इन जा मे बी ऐं माइट बी आर द हेल्पिंग वर्ब्स, इन जा हेल्पिंग वर्ब आहिनि। नोट फॉर एग्ज़ाम्पल, फॉर एम्फेटिक्स ताक़ीद लाइ, ताक़ीदी जुमिले लाइ मस्ट बी इज़ यूज़ टू प्लेस मे बी जाइ ते मस्ट बी यूज़ कंदासीं और माइट बी यूज़ कंदासीं। नोट इंग फॉर्म ऑफ द वर्ब यूज़। जॾहिं मस्ट बी ऐं मे बी ऐं माइट बी अची वञे त उनजो फेल जो इंग फॉर्म यूज़ कंदासीं। इन लाइ हाणे अॻिते वधीक डिस्कस कयूं था। इंफॉर्मेशन फॉर्मेशन ठाहिजे कीअं जुमिलो? पहिरियों सब्जेक्ट, पोइ हेल्पिंग वर्ब, पोइ मेन वर्ब जो फर्स्ट फॉर्म, उन में इंग जो इज़ाफ़ो कंदासीं, पोइ ऑब्जेक्ट। शाज़िया मे बी माइट बी या मे बी। वाटर पाणी माना पीअण आहे, इंग वाटरिंग द प्लांट्स। शाज़िया ॿूटनि खे पाणी ॾींदी हूंदी। शाज़िया मे बी माइट बी वाटरिंग द प्लांट्स। को बि शक जो दायरो ॾेखारे, शक ॾेखारे त उनखे प्रेज़ेंट ड्यूबियस टेंस चइबो आहे। जीअं मिसाल वठो, हाणे इन जा कॉन्जुगेशन ठाहींदासीं। आई मे बी राइटिंग, मां लिखंदो हूंदुसि। वी मे बी राइटिंग, असीं लिखंदा हूंदासीं। यू मे बी राइटिंग, तूं लिखंदो हूंदे। यू मे बी राइटिंग, तव्हां लिखंदा हूंदव। शी मे बी राइटिंग, हू लिखंदो हूंदो। शी मे बी राइटिंग, हूअ लिखंदी हूंदी। इट मे बी राइटिंग, हू लिखंदो हूंदो। दे मे बी राइटिंग, हू लिखंदा हूंदा। प्रेज़ेंट ड्यूबियस टेंस ज़मान हाल मुतशक्की। इहो हाणे सिंधी में असां डिस्कस कंदासीं। इहो फेल जंहिं मां ख़बर पए त कमु हलंदड़ वक़्त में शकी हालत में थिए थो, त अहिड़े फेल खे ज़मान हाल मुतशक्की चइबो आहे। हीउ ज़मान यकीनी हालत खे ज़ाहिर करे थो, गैर यकीनी इनकन्फर्मेशन। पर हलंदड़ वक़्त में माइट बी या मे बी हिन ज़मान जा माविन फेल आहिनि, हेल्पिंग वर्ब आहिनि। माविन फेल माना हेल्पिंग वर्ब। ताक़ीद जुमिलनि लाइ मे बी या माइट बी जॻह ते मस्ट बी इस्तेमालु थी सघे थो। हिन ज़मान जे लाइ फेल जी इंग सूरत इस्तेमालु कई वेंदी आहे। मिसाली जुमिला वठो। द मुस्लिम मे बी सेलिब्रेटिंग ईद, मुस्लमान ईद मल्हाईंदा हूंदा। यूसुफ माइट बी सिंगिंग इन द फंक्शन, यूसुफ जलसे में ॻाईंदो हूंदो। द कैमल मे बी ड्राइंग हैवी लोड ऑन द हर्ट, ऊठ गाॾे ते ॻरो वज़न छिकींदो हूंदो। उस्ताद बुखारी माइट बी कंपोज़िंग पोइट्री, उस्ताद बुखारी शाइरी कंदो हूंदो। बचल में बी वियरिंग तुर्बन, बचल पटको पाईंदो हूंदो। मारवी माइट बी ड्राइंग वाटर फ्राम द वेल, मारवी खूह मां पाणी कढंदी हूंदी। नूर अहमद में बी मिस स्पेंडिंग मनी, नूर अहमद फज़ूल पैसा ख़र्च कंदो हूंदो। द टीचर में बी टीचिंग ए न्यू लेसन, उस्ताद नओं सबक़ पढ़ाईंदो हूंदो। रज़ाक में बी टेकिंग मेडिसिन, रज़ाक दवा खाईंदो हूंदो। गुल में बी टेकिंग आफ्टर हिज पेरेंट्स, गुल पंहिंजे वालिदेन जे नेक्स्ट क़दम ते हलंदो हूंदो। शालू में बी रिंगिंग क्लॉथ, शालू कपड़ा निपोड़ींदी हूंदी। द क्लाउन माइट बी मेकिंग द पीपल लाफ, मस्करो माण्हुनि खे खिलाईंदो हूंदो। द डकॉइट्स माइट बी ब्रेकिंग इन टू द पैलेस, दाड़ियल महल में खाट आणंदो हूंदो। ब्रेकिंग इन टू द पैलेस। द जज में बी लिसनिंग टू द पार्टीज़, जज धरियुनि खे ॿुधंदो हूंदो। ॿार खीर लाइ रोईंदो हूंदो। द चाइल्ड में बी क्राइंग फॉर मिल्क, मिस्टर एक्स में बी लॉन्गिंग फॉर माई फ्रेंडशिप, मिस्टर एक्स मुंहिंजी दोस्ती लाइ सिकंदो हूंदो। हीअ सभु जुमिलनि जो पढ़ियोसीं। इन मां तक़रीबन सम्झ में अचणु घुरिजे त
हे सभु शक जे दायरे में आहिनि, का बि हिन पक नज़र नथी अचे। हूंद सवाली जुमिला मे फिरदौस बी डूइंग नीडल वर्क, छा फिरदौस भर्त भरींदी हूंदी। मे बी इक़बाल बी सिपिंग टी विथ अरशद, छा इक़बाल अरशद सां चांहि पींदो हूंदो। माइट बी बेगर बी बेगिंग, माइट द बेगर बी बेगिंग, छा फ़क़ीर पिनंदो हूंदो। नाकारी जुमिला राबिया मे नॉट बी वेटिंग फॉर द रिज़ल्ट। सवाली नाकारा जुमिला मे द स्नेक चार्मर नॉट बी कैचिंग द स्नेक्स, छा जोगी नांग न पकड़ींदो हूंदो। ताक़ीदी जुमिला मस्ट बी रिसाइटिंग द होली कुरान, यास्मीन ज़रूर कुरान पढ़ंदी हूंदी। हमीद ज़रूर ड्यूटी लाइ तैयार थींदो हूंदो। हमीद मस्ट गेटिंग रेडी फॉर ड्यूटी। हे साईं सभु जुमिला आहिनि, ॾिसी वठो। इन्हनि मां तव्हांखे जुमिला हल करणा आहिनि, तमामु ईज़ी आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी थी, सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।